परवेज़, पंहिंजी दोस्ती सदाईं क़ाइमु रहंदी। शादी करण सां पंहिंजी दोस्ती ते को बि असरु कोन पवंदो। इन लाइ बि परवेज़ जो आउं तोखे पंहिंजो भाउ सम्झंदी रही आहियां। तुंहिंजी दर्दनाक कहाणी ॿुधण खां पोइ मूं सोचियो त तोखे टाइम ॾियां, तोखे विंदरायां। मूंखां का कोताही थी हुजे त माफ़ करे छॾिजांइ। परवेज़, तो ॿुधायो कोन त तो कंहिंसां शादी करण जो फ़ैसिलो कयो आहे? निशा से शादी करने जो फैसलो करे छॾियो। अच्छा, किथे रहंदी आहे निशा? शायद मुझे ज़हन में शायद मुझे ख्याल में शायद वहम गुमान में चइबो त ॾाढो प्यार कंदो हुई निशा सां।